अस्सलाम वालेकुम दोस्तों, जैसा कि आप देख रहे हैं मेरा यूट्यूब चैनल। पहले तो सब मेरे यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करो। पीछे अद्धी मज़ेदार वीडियो करना है स्टार्ट। जी तो अॼु तव्हांखे ख़बर है मुंहिंजो पहिरियों व्लॉग आहे ऐं मां पहिरियां बि तक़रीबन 5-6 महीना यूट्यूब चलाईंदो हुउमि, वरी उनखे छॾे ॾियुमि। तव्हांजे करे मां सोचियुमि जेके इन फील्ड में असांखे अचिणो आहे असांखे पंहिंजी महिनत जारी रखणी पवंदी। भली इंसान 2 साल मेहनत करे, 3 साल मेहनत करे, जेकॾहिं उतां जेकॾहिं कामयाबु नथो थिए न, उहो न सोचे यार मां कामयाबु न थींदुमि, मां छॾे ॾियां। तव्हांखे छॾिणो न आहे, न असांखे छॾिणो आहे, हाणे न तव्हांखे छॾिणो आहे। तंहिंजे करे मां सोचियुमि अॼु छो न पंहिंजो व्लॉग स्टार्ट कयो वञे। तंहिंजे करे मां अॼु खां वठी पंहिंजो डेली वेज ते जेको व्लॉग आहे मां जारी रखंदुमि। जीअं त हाणे मां बीठो आहियां पंहिंजी कणक ते। तंहिंजे करे तव्हांखे पंहिंजी कणक ॾेखारियां त हीअ माना यकी जी कणक आहे, हीअ माना यकी मुंहिंजी कणक आहे। तंहिंजे करे मां पंहिंजी इहा ज़मीन ते बीठो हुयुसि। मां चयो पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर कयां। मां हाणे बसि मां फ़ैसिलो करे छॾियो आहे त डेली रूटीन त मूंखे व्लॉग ठाहिणो आहे ऐं मां इंशाल्लाह यूट्यूब चैनल बि ठाहियो आहे। तव्हां पहिरें मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। पोइ अॼु जेको बि रूटीन थींदो ऐं अॼु असांजे स्कूल जी मोकल आहे, तंहिं करे मां सोचियो त पोइ छो न अॼु व्लॉग बणायूं। तंहिंजे करे अॼु असां हिकु पहिरियां व्लॉग छो माना नंढिड़ो ऐं पहिरियां व्लॉग इंसान खे ज़ाहिर ॻाल्हि आहे जेकॾहिं इन फील्ड में अचण जे करे उनखे ज़ाहिर ॻाल्हि थोरा मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। तंहिंजे करे मां सोचियुमि छो न अॼु पंहिंजो व्लॉग स्टार्ट कयूं। भली मुसीबतूं ईंदियूं रहंदियूं आहिनि इंसान जूं। तंहिंजे करे जेको बि हाणे मां कमु कंदुमि उहो तव्हांजे साम्हूं कंदुमि ऐं तुसां जेके बि मेरी वीडियो नाल जुड़े रहे और तुसां मेरे यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करना ऐं बेल आइकन को दबा देना। तंहिंजे करे तव्हांजी बि महिरबानी थींदी ऐं मां जीअं मुंहिंजी बि माना दिलि ख़ुशि थींदी, तव्हां भेणनि जो मूंसां साथ हूंदो। तंहिंजे करे मां अॼु खां वठी पंहिंजो व्लॉग शुरू कंदुसि। हाणे मां बीठो आहियां पंहिंजी कणक ते, जीअं त तव्हांखे कणक जो व्यू ॾेखारियां। इन खां वठी यका माना वेंदो इहो 19-23 ताईं तव्हां ॾिसंदा पिया हूंदा वे। तंहिंजे करे हीअ मुंहिंजी कणक माशाल्लाह तयारु थी बीठी आहे। बसि हाणे इंतज़ारु आहे कॾहिं पकंदी। इन जे इंतज़ार में वेठा आहियूं त पके त जीअं पंहिंजे हिन जी कपाई कयूं, पोइ वरी हिन जा माना ॻंढा ॿधी, वरी हिन खे माना हिकु जॻह ते रखी पोइ वरी थ्रेशर खे घुराईंदासीं, उहा अची ऐं असांखे ॻाए ॾींदी। बसि 10-15 ॾींहंनि जे फ़ासिले में हीअ तयारु थी वेंदी। कणक खां वापसि मोटियो वञा थो, तंहिंजे करे हीअ माना असांजी कणक खे पण ॾींदो त हीअ हुनजी मोगी ॿधल आहे। हिन जे करे हिते वरी असां वांदो ॾींदा आहियूं जीअं कान में भरियल हूंदी आहे, वरी इन न हिन खे टोब अची वञे वरी सही न आहे, न वरी नुक़सानु थींदो आहे। वरी तंहिंजे करे हुतां बि अॻियां बि ॿधंदा आहियूं, हिते बि माना ॻंढो ॾींदा आहियूं। हीअ हिकु पुल रखियल आहे, हुतां असां टपूं था पिया। अलाह हाणे क्रॉस थी वियासीं। इहा आबादी तव्हां ॾिसी रहिया हूंदव, हीअ बि कणक आहे, ॾिसी सघो था व्यू। सारे कणक है सारे। आज फिर तुम पे प्यार आया है, आज फिर तुम पे प्यार आया है, बेहद और बेशुमार आया है। आज फिर तुम पे प्यार आया है, आज फिर तुम पे प्यार आया है, बेहद और बेशुमार आया है। हाणे असां पंहिंजे मोटर में पेट्रोल भराइण वञी रहिया आहियूं ऐं ॾिसंदासीं केतिरनि में पेट्रोल जो लीटर कीअं बीठो आहे, छा आहे छा न आहे। पोइ अव्हां सां गॾु हूंदा, असांजी वीडियो सां जुड़े रहो।
100 का पेट्रोल है। दोस्तों मां वञी रहिया आहियां पंहिंजे शहर तालेवारी जी तरफ़ उते ते कुझु काम करिणो आहे। काम करे कुझु ॿियो बि काम आहे उहो करे पोइ वापसि पंहिंजे घर ईंदासीं। असां हाणे आया आहियूं पंहिंजे दुकान ते। हूँ नानू वेठो था। मेरा यूट्यूब चैनल है यार, तू ईअं मजाक समझी खड़ाई। मैं विला डेली दा बनना और तू मैंने को ईअं समझी खड़ा मोटा रठा। हाणे असां पंहिंजी वीडियो खे हाणे बंदि कंदासीं। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों, जीअं तव्हां ठीकु ठाक ऐं ख़ैरु ख़ुशि हूंदा पोइ वरी मिलंदासीं नेक्स्ट ॿी वीडियो सां गॾु।